वलीम आलाल मजूधणी अवल अल्लाह वलीम आलाल मजूधणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिने डांद न बिज जिने डांद न बिज तिनी पुड़ तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार हुजे दुआ हुजे कि साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशिन भरियो गुज़रंदो हुजे हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशिन में गुज़रे हर ॾींहुं अव्हां जो अमन ऐं आसगी सां गुज़रंदो हुजे सो ज़िंदगी जा ॾुख सुख तकलीफ़ूं इहे त अचणियूं ऐं वञणियूं हुजनि पर माण्हू जो बाक़ी वञी रहंदो हुजे हौसले सां जीअण वारा माण्हू कहिड़े बि हाल में जी वठंदा हुजनि उहे जीअण सिखी विया हुजनि उहे पंहिंजे सिर पाण जीअंदा हुजनि पर हिकिड़ा माण्हू मंज़िल ते पहुचण खां अॻु ई हिमत हारे विझंदा हुजनि पर इहा ख़बर न हुजे त अॻियो ॾाको जेको हुजे उहो मंज़िल जो हुजे अॻियो जेको ॾाको हुजे उहो भाग वारो हुजे अॻियो जेको ॾाको हुजे बहितरीअ जो हुजे त माण्हू में एतिरो ज़रूरु हुअणु खपंदो हुजे पर उन सां गॾो गॾु हींअर हिकिड़ी त गर्मी हुजे वधि खां वधि ऐं हाणे खां वठी यकियूं इहे गर्मियूं पोइ हाणे ईद अचे अचनि ईद ते बि वॾी गर्मी हुजे सो पिड़ियूं लॻियूं पियूं हुजनि माल पिड़ियुनि में वॾी रस लॻी पई हुजे हिकिड़ी गर्मी पोइ मथां वरी माल बि ॾाढो तेस में हुजे गर्मीअ में हुजे वापारी बि जेके हुजनि उहे दाहूं कंदा हुजनि त दादा उहो न मिलंदो हुजे हेॾो परे खां हेॾी कटी महांगी हेॾो बोहो महांगो हे खड़ो महांगो सो बाज़ारुनि में बि इहा ॻाल्हि मिले पर ॿकर ॾिसंदा हुजो हेतिरो सो बि लख जो चवंदा हुजनि 80,000 लख ॻाल्हि हेठि लहंदी न हुजे अॻे चवंदा हुजनि त बा एतिरो हुजे त असां दोरी वठी वेंदा हुजूं हाणे 10,000 खणी वेंदा हुजनि त ॿकर खणी घर पुॼंदा हुजनि हाणे त बाबा जेको हुजे मेह जी क़ीमत जहिड़ो रखो ॿकर हुजे ॿकर हाणे मूंखे ॿुधाईंदा हुजे त इहो कमु कीअं हलंदो हुजे इहो गाॾो कीअं छिकबो हुजे हाणे चवंदा न हुजनि कमाई घटि ख़र्च ॿीणो टीणो हुजे हाणे माना ईअं सम्झो कि ज़िंदगी माण्हू जी महाल हुजे वक़्त के माण्हू कटींदो हुजे हुन सां गॾो गॾु ईद त ईद जूं तयारियूं बि हलंदियूं हुजनि वापारी माल खपाइण में मां बि रोज़ वञा मिड़े कोयो 200-300 कमाए मोटी ईंदा हुजूं कंहिंजो सौदो थियो हुजे कंहिंखां पुसो हुजे कंहिंखे अॻिते माल गाॾी ते चढ़ाए छॾियो हुजे बसि इहो ईदड़ी कमु पुॼंदो कहिड़ो हुजे इहो त कमु पुॼंदो हुजे त बाक़ी कहिड़ो पुॼंदो हुजे न जेकॾहिं पंहिंजा वठी बीहारींदो हुजे त तोखे कड़ी कस लॻी पवंदी हुजे हींअर खाराईंदो तोखे खाराईंदो महीने जो ख़र्च केतिरो हुजे लेलो हुजे चेलो हुजे उहो त खाए न हाणे त इहा ॻाल्हि बि हुजे घर जो भाती सम्झंदो हुजे हीअं हिन वक़्त माण्हू उन मां फाथल हुजे हाणे जो वरी छेले खे रखे थो हुनजो त वरी ॿीणो टीणो हुजे उनखे लाइ 1000 रुपयो उन लाइ हुजे हाणे 1000 माना 2 महीना रख 1000 पंहिंजी जनानी ते ख़र्च न करां त वरी हल त कीअं करां पोइ 1000 ख़र्च करां वरी पिड़ी ते वञा हर माण्हू अदा हेतिरा हुजनि फेदो हुजे कहिड़ो त नुक़सान थींदो हुजे रती वधंदी केॾां जो उहा खाईंदी बि हुजे पंहिंजो घुमाईंदो हुजे फिराईंदो हुजे बनी बारे में गाह पठो ख़र्च जी ज़रूरत ई न थींदी हुजे साए गाह ते माल अञा बि मतारो थींदो हुजे उहो दौर खाई वई हुजे हाणे तूं बि वञी उमिरि बि खाई वई खाई गया हुजे बाक़ी तूं त पाण खे अञा अलाए छा सम्झी पोइ ॿियो असां हाणे कंहिंजे फसल में उठ वञे कंध लाहे छॾींदा हुजनि टंग कपे कंहिंजो लेलो वञे खणियो हलिया वञनि मुंहिंजी ज़िंदगी जी कमाई इन करे असां अहिड़ो कदम न खणूं जो न आहे सुख विया न ॾूं इहा बि ॻाल्हि हुजे अॻे माण्हू में जेको हुजे सचायूं हुजनि ईमानदारियूं हुजनि जेकॾहिं कंहिंजो माल वञी कंहिंजी फसल में पवंदो हुजे त बि चवंदा हुजनि बाबा धणी साईं ॾिनो हुजे इहा बि इतां ई खाईंदा हुजनि हाणे त वरी जेको हुजे अहिड़ो कमु थी वियो हुजे जेकॾहिं घर में 2 भाइर रहंदा हुजनि त बि हिक ॿिए खां लिकाए खाईंदा हुजनि बाबा वक़्त हींअर जारीअ जो जान हुजे
बस मिड़े हो तू बस ता मिड़े ग्रह खाई वेंदी हो जी हसियो जो सब्र करूं मिड़े ही मालिक साईं जेको हुजे चरखे के हलाईंदो हुजे बाक़ी हिते हींअर भा जो न रहियो हुजे ओ उन सां गॾो गॾु वरी संसन ऐं आचर ते रामू ऐं राधा अचूं त या त असां तेल जी ॻाल्हि मथे सफ़ा चढ़ंदे ॾिसंदा हुजूं या वरी अचूं त तेल मिड़े 5 रुपया सां लाहे पोइ ईंदा हुजूं छंछरा सुबुह राति वरी इहो डीज़ल ऐं पेट्रोल इहो वरी थोरो राति लथो हुजे मिड़े 2-2 रुपया माना इहो 5-5 रुपया भला 5 ई भला 10 ॾींहं 15 ॾींहं लाहे पोइ कम हली वेंदो हुजे पर लहंदो हुजे चढ़ंदो न हुजे तॾहिं वञी 5 मां बि गंज थींदो हुजे सोभा इहे 5 रुपया लथा हुजनि कहिड़ा भाड़ा घटि थींदा हुजनि हींअर लारी वारनि जा मुंहं ख़राब थींदा उहे चवंदा हुजनि हींअर कहिड़ो ज़रूरु हुजनि इहे 5 रुपया लथा बाबा लथा त हुजनि तव्हां बि त कमाईंदा हुजो पोइ ॿियो वरी कहिड़ो त तव्हां हर ईद ते जेको हुजे मूं जहिड़नि ग़रीबनि खां अहिड़ा भाड़ा लारीअ वारनि जो त इहे सम्झंदा हुजो कि वीसी खोली पई हुजे हा चढ़ंदो हुजे हेतिरो ॿुधाईंदा हुजनि हेॾो बाबा इहो कमु वॾो हुजे हा कमु वॾो हुजे हवा हुन सां गॾो गॾु वरी इहो ॿुधायूं त गर्मीअ जी त ॻाल्हि थी हुजे बालकनि खे मोकलूं थी वियूं हुजनि सो हाणे बालक बि घर वेठा आहियो सभु ठीकु हुजो गर्मीअ में ॿाहिरि न निकिरंदा हुजो घणो जानवरनि खे तंग न कंदा हुजो जानवर वठण वेंदा हुजो त हुन खां पासो ॾेई लंघंदा हुजो चओ त हींअर जानवर बि ॾिसंदा हुजो कीअं लॻा पिया हुजनि बाबा गर्मी लॻी पई हुजे इन्हनि जो बि ब्लड प्रेशर हींअर चढ़ियल हुजे हीअं कंदा हुजनि त कम ई लही वेंदा हुजनि पंहिंजो एहतियात पंहिंजो ख़्यालु लाज़मी कंदा हुजो सोभा ज़िंदगी में चवंदा हुजनि त कुझु न कुझु कुर्बानी करणु खपंदी हुजे पोइ खीसे जी कुर्बानी हुजे या चवंदा महिनत मज़दूरीअ जी कुर्बानी हुजे या वरी अबा इहा जेका माल जी कुर्बानी हुजे असां वरी जेका कुर्बानी ॾींदा हुजूं उहा वॾे में वॾी कुर्बानी ॾींदा हुजूं पंहिंजे खुसनि जी कुर्बानी ॾींदा हुजूं ऐं खुसनि जी कुर्बानी ॾियण जेका हुजे इहा अञा ई वॾी कुर्बानी हुजे ऐं इहा कुर्बानी हर को ॾींदो हुजे त ख़बर पवंदी हुजे भले खणी असांखे कहिड़ी बि तकलीफ़ हुजे खणी ॾुख हुजे दर्द हुजे छा बि हुजे दिलि असांजी कीअं बि लॻी पई हुजे पर अव्हां जे आॾो अचूं त असां कोशिशि इहा कंदा हुजूं कि अव्हां जे चेहरनि ते मुर्कूं ईंदियूं हुजनि असांजे अखियुनि में भले लुड़क हुजनि सो हुन सां गॾो गॾु अबा वरी इहो चवंदा ईद हुजे ईद ते हिन ईद ते गर्मी घणी हुजे पर पंहिंजे अंदर में गर्मी न हुजे हींअर ॾिसंदा हुजूं अख़बार पढ़ूं टीवी ते ॿुधूं त बा थोरी घणी ॻाल्हि तव्हां फलाणे खे फलाणे मारे छॾो हुजे अबा हेतिरी ॻाल्हि तव्हां माण्हू मारण माना इहा का आम ॻाल्हि थी वई हुजे माना इहो ईअं सम्झंदा हुजो पोइ माण्हू में जानवर में फ़र्क़ु कहिड़ो हुजे पोइ त माना इहा ॻाल्हि साॻी लॻी पई हुजे न हिन वक़्तु त जानवर बि जेको हुजे माण्हू हुनखे पढ़ाए जेकॾहिं भले लेलो हुजे छेलो हुजे कुतो हुजे ॿिलो हुजे उनखे इंसान जी सम्झाए उन्हनि जे ॻाल्हि ते हले पोइ इंसान जेको हुजे उहो ॾिसी वासी बि न सम्झंदो हुजे हिक ॿिए खे मार कुट मार धाड़ में लॻो पियो हुजे पोइ इहो कहिड़ी माण्हू जी इहा मन इंसानत रही हुजे सो ईअं ई हुजे जीअं माण्हू वरी पोइ चवंदा हुजनि अबा कावड़ में हुजे ईअं हुजे हाणे जीअं हिन सां राति धुली मूं सां गॾु रहे पर 48 कलाक जहिड़ो करे माना हिनखे अञा उहा ॻाल्हि सम्झ में न आई हुजे सम्झ में सभु कुझु ईंदो हुजे हींअर रमण हे ज़मानो वॾो गोल हुजे गोल ज़मानो हुजे हिन में असांखे बि ईअं ई हलणु खपंदो हुजे बसि सही हुजे सो अबा अव्हां पंहिंजे अनाज खे हिन ईद ते ख़तमु कंदा हुजो हिन ईद ते अनाज जी कुर्बानी कंदा ईद ते छा हुजे हूअं बि अव्हां माना रुॻो इहो न हुजे कि ईद ईंदी हुजे त अना खे ख़तमु करूं ईद जा 3 ॾींहं खां पोइ वरी खीसे मां ॿाहिरि कढूं सो अना जेका हुजे हुनखे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदा हुजो नफ़रत खे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदा हुजो हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा हुजो मोहबतूं ॾींदा हुजो मोहबतूं वंडींदा हुजो उन में ई माण्हू जी ज़िंदगी दिल जी लगी था दिल खे ख़बर है दिल दाहूं करे तोखे कर छा छा लॻो हुजे हाणे पोइ उन में राधुल जो कहिड़ो हाणे कसूर हुजे चवंदो हुजे पंहिंजी क़िस्मत खे छा छा लॻो कहिड़ो मूंखे ठिकर लॻो हुजे भितर लॻो हुजे ॿाहिरि त सभु को भितर ठिकर हणंदो हुजे नज़र लॻी हुजे हा कहिड़ी नज़र लॻी हुजे तूं यार
मां चवां दिल जी लगी गर्मी लगी हुजे इन जे करे चंदो हो जा पगर दिल जी लगी माना तो गर्मी लगी हुजे दिल सा गर्मी लगी हुजे लीमे जो एकड़ो गिलास पी सडींदो हुजे थदो थदो लीमे जो सरबत इहो ठाहे खणी ईंदी हुजे तो जे हथन में लिफू पियल हुजे अञा धुलगाल हकंदी हुजे मस सोचियो हुजे कोई हो अज गर्मी हुजे कोई हो सरबत पिया अगई चई हो ठाहे ईंदी हुजे जग पूरो चट दिल जी लगी सा दिल के खबर पर दिल जी न लगी हुजे कंध में लगी सा कंध के खबर है रा दिली तो कहिड़ी खबर कंध में त मूंखे तूं लॻो हुजी हा न कम जो न कार जो हाणे मूंखे ॿुधाईंदो असां फिड़ी तो वञूं हा सुको विया किथां 500 किथां 300 न असांखे हुते को ख़र्च करणो पवंदो हुजे पिड़ी ते भाड़ा ॿिया ॾिनो गाॾियूं ॿियनि जो असांखे ॿियो को सम्झंदो हुजे वॾो हे त ठेकेदार हुजे हो चवंदा दादा जेको रामण फ़ैसिलो करे तूं वठ वाह वाह वो असां वरी उन में हो जो आधा भला तूं बि खणी कसर खा तोखे हुन मां हींअर ताईं घणा कमाए गयो हुजी अञा गॾु कंदा हुजूं तोखे ॿुधायूं त पोइ तूं त हेॾो वात पटियो हुअं वेठो बाक़ी ॾींहं घणा बचा हुजनि अञा हे 3 ॾींहं ईद वारी राति वञा अरे ईद में ॾींहं घणा हुजनि 3 बाक़ी वञी बचा 3 ॾींहं हा पोइ 3 ॾींहं में मूंखे वॻो न मिलियो हुजे वॻो मूंखे न मिलियो हुजे हाल ईद त करूं ईद वारी राति तोखे शहर में वठी हला माण्हू जानवर घुमाइनि मां तोखे घुमाईंदो न माना ईद वारी राति वॻो वठां हा तोखे पोइ सिबी वरी केरु ॾींदो हुजे हींअर सिबल ठहल वठ हींअर मूंखे कोन वणंदा हुजनि हे न ही फिरियो पियो हुजे त ही फिरियो पियो हुजे कपिड़ा कोन वणनि कपिड़ा कोन हाणे तुंहिंजो मुंहुं फिरियल हुजे बस ॻाल्हि तुंहिंजो त मुंहुं ॾिस विच ते हुजे सफ़ा विच ते ॻाल्हि वरी तूं बेड़ी कंदी हुजे मां हिकिड़ो शहर में वठी हलां माण्हू छेला लेला गाॾियूं ॿधी घुमाइनि मां तोखे शहर वठी हली इहे शयूं वठी ॾियां पोइ बि ना शुक्री थी न मूंखे ज़रूरत ई न हुजे बस घर में ॿधी चङी हुजे ॿधल तूं चङो हुजी वो बस घर चङी हुजे बस ए हा हो बेड़ा वेट ॿधा चङा हुजनि ॿाहिरि माण्हू सां विढ़ंदा हुजनि हा ॿाहिरि माण्हू असां छो विढ़ूं असां शयूं वठूं वरी विढ़ूं हीअं करे हीअं कंदा हुजनि बाबा हेड़ त वरी जेको हुजे कल्ह मूं ॾिठा हुजनि हेड़ो हेड़ो मुंढो हुजनि ढगनि जूं हेड़ो मुंढो तूं छा हुन सां टकर हणी सां न टकर ॾिठो हुजे मूं चयो भला ॾिसंदी हुजे राति लाइ कीअं थींदी हुजे हा कुर्बानी हिननि खे ॾिसण में माना वॾो सवाबु हुजे बस असांखे बि ॾिसी त तोखे ख़ुशी मिले हेॾे बि ॾिसी चढ़ींदी तोखे बि ॾिसी छॾियो हुजे हा बस ख़ुशी तोखे बि घणा ॾींहं ॾिसी छॾियो हुजे कंहिं कम जो ई न हुजे हाणे वरी ॾिसी गौर सां गौर आहे तो त कहिड़ो कंदी हुजे हाणे हिन मुंहं ते अञा गौर थींदो हुजे हाणे अखुनि हाणे भुलियल हुजे भुलियल अखुनि में रोशनी न हुजे छा लाइटूं हणाईंदो हुजे भला इहो तोखे थींदो हुजे रोशनी न हुजे अखूं मुंहिंजो हे चमकंदी हुजनि मसाला ॿरंदा हुजनि हा आवाज़ हाणे इहो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उन ते इहे खोड़ सारा रंग हुजनि इहे रंग मां ॾिसंदा हुजो छंछराचर ते रामू राधा लाइव प्रोग्राम हुजे इहो फोन जो नंबर हलंदो हुजे फोन कॉल कंदा हुजो रामू राधा हर छंछराचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जे फोन जे इंतजार में हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजो हिकिड़ो को अहिड़ो सुहिणो कलाम को या सुहिणो रंग को सुहिणो अंदाज़ जेको हुजे अवां जे नज़र कंदा हुजो उन खां पोइ ईंदा हुजो त अञा कचारियूं कयूं थाल में दीदा चई खड़ी हाँ वे मत फुला वाले सेज ते बैठी हाँ मैं थाल में दीदा चई खड़ी हाँ एक दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में हलो 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 हेलो अदा केरु कहिड़े शहर खां दा जी मोहम्मद मारूफ पियो ॻाल्हायां सर पार्कर इस्लामकोट खां छा हाल हुजे दा ठीकु हुजे संग्राम जी छा हाल हुजे
तव्हां ठीकु हुजो, चङा भला हुजो। अवां गांव लॻियूं पियूं गांव लॻियूं पियूं वाह वाह। थरपारकर कीअं हुजे, मौसम कीअं हुजे, गर्मी कीअं हुजे? गर्मी जाम आहे दादा। जाम गर्मी हुजे। ओ प्यारे दोस्त कामरान चयो अची पाण रामू ऐं राधा सां ॻाल्हायूंसि। आओ आओ असांजे थर जो थोरो हाल अहवाल वठेसि हिन महांगाई जे हिसाब सां। हा पोइ थर में कहिड़ो मसइलो हुजे, हुकुम कंदो हुजे। महांगाई कहिड़ी थियो हुजे, छा महांगो थियो हुजे? अटो महांगो, डीज़ल महांगो। डीज़ल त लथो हुजे राति जो 2-3 रुपया। आओ 5 रुपया लथो हुअसि। हा वरी 5 रुपया लथो हुअसि ऐं पेट्रोल 5 रुपया लथो हुअसि। जी आओ। हा त बाक़ी 5 जो फर्क पियो हुजे। हाणे फ़र्क़ु हाणे ज़ाहिर ख़ुशी हुजे, 5 रुपए जो वॾो फ़र्क़ु हुजे। तेल ते रुपयो बि लहंदो हुजे त फ़र्क़ु पए। हिन फोन लाइ कामरा न ॾिबी आहे। बसि पोइ हाणे थर बि त हिन ईद ते माण्हू घुमण हेॾा ईंदा हुजनि त कीअं माहौल हुजे थर जो? वाह 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 वाह। प्रोग्राम खे बाक़ाइदे ॾिसंदो हुजी वई थर में। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। वाह वाह। सभिनी खे सलाम सलाम। ॾेई छॾींदा हुजो। अदा वॾी महिरबानी, कुर्ब मोहबतूं अवां जूं। वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब हुजनि। अवां थर पारकर में वेही इन मौक़े ॾिसंदा हुजो। हसीन माण्हुनि ते अवांजी नज़र पवंदी हुजे, बसि नज़र खां रखे छॾी हुजे। हसीन सॼो हुस्न हिते ख़तम थी वेंदो हुजे। बसि मिड़े नज़र जे जॾहिं ठहियो हुजे त सॼो हिन में मिलो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा लाड़काणे थो ॻाल्हायां, साबिर सिरमिराई लाड़काणे खां थो ॻाल्हायां। ॻोठ विकिया सांगी वेठो आहियां। छा हाल हुजे? अदा लाड़काणे वारा सांगी भाउ ख़ुशि हुजी? ख़ैर ख़ैर दुआ हुजे। वाह वाह। कीअं हुजे मुद मौसम अवांजे इलाइक़े जी? जी कीअं मौसम हुजे अवांजे लाड़काणे जी? मौसम फर्स्ट क्लास हुजे। वाह वाह। गर्मी न हुजे हाणे? न न गर्मी न हुजे हेॾे त 2-3 ॾींहं गर्मी न आहे। हवा हलंदी हुजे। मौसम सफ़ा वार मौसम लॻो पियो आहे हिते। वाह वाह। मौसम माना पोइ त तव्हांजी ले लॻी पई हुजे लाड़काणे में गर्मी हिन सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौसम फर्स्ट क्लास लॻे। प्रोग्राम खे माना बाक़ाइदे वेही सुठी मौसम में ॾिसंदो हुजे, ईअं न? जी 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 ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे। प्रोग्राम जा रंगड़ा कीअं लॻंदा हुजनि मुंहिंजे भाउ खे? फर्स्ट क्लास प्रोग्राम लॻंदो हुजे। वाह वाह। इहे अवां जूं मोहबतूं हुजनि। इन में अवांखे कहिड़ी ॻाल्हि भली लॻंदी हुजे? इन में असांखे ॻाल्हाइण ॿोलाइण भली लॻी। हाई शाबाश। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई हुजे। सभिनी खे सलाम चवंदो हुजे। सभिनी खे सलाम चवंदो हुजे। वॾी महिरबानी कुर्ब। ॾाढी सुठी कड़ी लॻे। कहिड़ो हिन में तूं हलवो ठाहे रखियो हुजे जो अधो खाईंदो हुजे त सुठो लॻो हुजे। खाईंदो हुजे तूं बि कमाए। ॾारो हलवो ठाहींदो जा तूं ॾारो डरींदी हुजे, बसि चवंदी हुजे त बसि ॾारो ॿुधाए छॾींदी हुजे। हिन ई त मूंखे वॻो पंहिंजो खपंदो हुजे। न त हा इहो ॻाल्हि हिन में जेको हुजे राति लॻे न खाईंदो हुजे। ॻाल्हि हूअं फेराए गिराए हे जेको लाटू वांगुरु हीअं ॾोर विझी हीअं फेराईंदो हुजे न ॻाल्हि हुनखे। इहे ॻाल्हि तुंहिंजूं न हलंदी हुजनि। ॻाल्हि हुन में राति लॻे न खाईंदो हुजे। तूं कहिड़ी भिंभेरी हुजे जो तूं फरंदी हुजे। राति लॻे पंहिंजी हसी ॻाल्हि कंदो हुजे न तुंहिंजो ईअं बंदि थी वेंदो हुजे हो वात। तूं असी जा तुंहिंजे वात मां लस्सी निकिरंदी हुजे। हाणे तूं राति सच चवंदी हुजे लस्सी छाजी हुजे। हा वाकई राति चवंदी सच हुजे। पोइ खणी छा बि थींदो हुजे भले को मूंखे न खाराईंदो हुजे भत बिरादरी। हलो हेलो केर बाबा? ना कुछ खैर लॻो पियो हुजे? हाँ तव्हां खैर हुजे? असांखे बि खैर लॻो पियो हुजे। ईद जी तयारी कई हुजी? हाँ तव्हां ईंदा असांजे घर ईद ते? रोज़ीना जी असां ॾे ईद ईंदी हुजे। असां ईद जी तयारी उहो चवे असांजे ईद कंदा हुजो। अचो तव्हां सां वटि जाम बकरा हुजनि। अचो माना ईद त अचूं पोइ जाम त तव्हां छा छा अचूं त पोइ कहिड़ी तयारी कई हुजे? सयूं ठाहियूं मसीन वारियूं सयूं ठाहियूं हुजनि। मसीन वारियूं हाणे इहो हाँ केरु ठाहींदो हुजे? इहे मुंहिंजी अम्मा अम्मा ठाहींदी हुजे?
हाँ जिन्ना त पोइ राधलीअ खे 2 ॾींहं वठी अचां मशीन ॾियो त पोइ इहो जहिड़ी दॿो इहो दॿो जेको हुजे न सईन जो तयार करे मुंहिंजे लाइ रखंदा हुजो। ईद ते राधुल अवां ॾे ईंदी हुजे ऐं सयूं खाईंदी बि हुजे ऐं पोइ वरी खणी बि वेंदी हुजे। हाँ गोश्त खाइजा। हा हा ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। इहा तयारी करे छॾींदी हुजे मुंहिंजी सईन जी। ॾाॾा खे सलाम। अम्मा खे बि ॾाॾा सलाम खे ॾींदी सलाम। हुजे। ॾाॾा खे सलाम। इहो हॾे वारो अहिड़ो भतो उहो खाई वेंदी हुजे राधली उहा हुजे सम्झंदो हुजे हॾे वारो त भत अहिड़ो हुजे उन में वरी पुलाजरी जो मथां विझंदा हुजनि न। हा हॾो भत ऐं पुलाजरी उन में ॿियो कुझु बि न हुजे खाली उनखे कुझु बि न हुजे छा ख़ाली प्लेट खे वातो हणींदा त कुझु बि हुन में न हाणे हुजे ॿुधंदो त हुजे न पोइ माना न को हुनमें को माण्हू पटाटो विझई हा। न को हुनमें को चणो विझई न को गाहि कुकड़ विझई न को गोश्त हा। खाली इहो वरी अहिड़ो मूंखे वणंदो हुजे मथां वरी हकारी पुलाजरी विधल हुजेसि मूंखे रामण जो भत हलो अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा आजाद मारबानी ॻाल्हायां थो घोटकी खां। साईं सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम हुजे। चाल हुजे ख़ुशि चाक चङा भला हुजो। अभी ख़ुशि आहियूं तव्हां ख़ुशि हो अदी राजा ॿियो ख़ैर आहे? खैर खैर दुआऊं लॻूं पियूं हुजनि ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा। माशाअल्लाह भलाई आहे। मां छोकिरा पंहिंजा पुट गॾु वेठा आहिनि इज़ान ऐं नईम अली। वाह 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 उन्हनि खे असांजे भाइटनि खे सलाम। माशाअल्लाह खिलंदा ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे अबा हिननि खे मुंहिंजे तरफ़ां 2 टे खट मिठड़ा वठी ॾींदो हुजे। हेलो हा बाबा नालो छा हुजे? हा ख़ैर लॻो पियो हुजे चाचो ख़ुशि हुजे। बाबा हा राधली बि ख़ुशि आहे। खुश हुजे तव्हां ठीक हुजो अम्मी वारा सभु ठीक हुजे। तव्हांजी असां जी जी तव्हांजो प्रोग्राम असां माशाअल्लाह ॿुधंदा रहंदा आहियूं ॾिसंदा रहंदा आहियो ॿुधंदा रहंदा आहियो पर हिकिड़ो मुंहिंजो कमु करंदो हुजे दा। जी साईं जी जी। इहे जेके मुंहिंजा भाइटिया वेठा हुजनि हिननि खे 2 खट मिठड़ा ऐं 4 रेवड़ियूं 2 नकुल वठी ॾींदो हुजे मुंहिंजे तरफ़ां इहो। हे अनाड़ी न साईं पेड़नि खां खाईंदा ई न आहे। पेड़ा खां अलावा कुझु न न ॿी बि शइ खाईंदा आहिनि पर घोटकी हलंदा आहिनि त पेड़नि खां ॿी शइ घटि खाईंदा आहिनि। हा पोइ इहे पेड़नि जी बि अदा यार इहे असांखे बि पेड़नि में ज़रूर यादि कंदा हुजो। हिननि खे पेड़ा वठी ॾींदो हुजे इहो बिल असांखे मोकिलींदो हुजे असां भरींदा हुजूं। बिल पाण मालिक भरींदा तव्हांजी दुआ खपे। न असां भरींदा हुजूं मुंहिंजे तरफ़ां। सभु मुंहिंजे लाइ त वठी मोकिलींदो हुजे भाऊ। हा बि हाज़िर तव्हांखे दावत ई कई तव्हां आया न। हाज़िर ज़रूरु अचिबो सभिनी खे सलाम असांजे भाइटनि खे सलाम। वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं आवाजूं। तोखे हिते मिटी जा पेड़ा ठाहे ॾींदो या फकींदी हुजे। मिटी जा पेड़ा छो ठाहींदो हुजे? हाणे फकींदी हाणे हली हुजे घोटकी जा पेड़ा खाइण। हल घोटकी जा पेड़ा जो खाईंदो हुजे न। हा वाह 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 छा बग़ैर पेट्रोल जे हली। हा वाह हा हाणे मूंखे वरी ॿुधाईंदी हुजे न पोइ हुन में पेड़ खाइण सां छा थिए माण्हू खे? हा छा खायो माण्हू चरिया भला हुजनि माना मज़ो हुजेनि असली माओ। हा पोइ ईअं मेहड़ मां न माओ वठी खाई छॾींदो हुजे माण्हू। मेहड़ जो नालो हाणे माना बचियो हुजे न मोरे जो बि माओ हुजे न हुजे दादूअ जो माओ बि हुजे मोरे में बि माओ ठहे सईदाबाद में बि माओ ठहंदो हुजे बस तुंहिंजे हथ में माओ खाधो उहो बि मूंखे अॼु ताईं यादि हो। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? बाबा मां कराची मां पियो ॻाल्हायां फ़हीम। कराची जे कहिड़े इलाइक़े खां मुंहिंजो अदो हुजे फ़हीम? दादू कराची में पतर मां। वाह वाह ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला तबियतूं बहार? सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां सभई ठीकु लॻा पिया हुजो? लॻो पियो हुजे न प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? प्रोग्राम ज़बरदस्त लॻंदो हुजे जी। वाह 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 खे कहिड़ी ॻाल्हि भली लॻंदी हुजे रामूराधा में? तव्हां साईं तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि के जेका एतिरी ॻाल्हि कजे एतिरा घटि कान्हे ॻाल्हि तव्हांजी।
ज़बरदस्त। वाह अदा वाह वाह दावा माना कहिड़ी ॻाल्हि कजी हुजे ॻाल्हि इहा करणु खपंदी हुजे त अवां शामिल थींदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो मेहरान टीवी खे बाक़ाइदे अवां ॾिसंदा हुजो मेहरान टीवी जा रंग ॾिसंदा हुजो माना इहो इहो वॾो ई कमाल सम्झंदा आहे। असां इंतज़ार कंदा आहियूं त केॾीमहिल था अचनि। वाह 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 सभिनी खे सलाम मुंहिंजा भाउ वॾी महिरबानी अव्हांजी। मोहबतूं हुजनि अव्हां जूं लख कुर्ब तूं त ईअं पुछी अॼु जीअं वठ सठ लगी न पई हुजे साजी वठ सठ हुजे ए फोन अचे जेका हुन में रगो वठ पकड़ इहो कीअं हुजे पोइ छा कंदा हुजनि माना माण्हू हिकिड़े जी ॻाल्हि ॿुधे पहिरें हुन खां पोइ जवाबु ॾींदो हुजे वठ सठ हाणे ॿार इहो छा हुजे पोइ तूं बि पुछे त छा घर में अञा बोड़ कर हू ॻाल्हि हिन करे त तूं हुन खां पुछी हू तोखे ॿुधाईंदो हुजे न हुनजी ॻाल्हि सवली न तुंहिंजी असां सम्झ में न हुजे रगो वठ सठ लॻी पई हुजे सो भाऊ फोन कॉल कंदा हुजो पहिरियों मुंहिंजो माना तव्हां ॿुधो हुन खां पोइ मूंखे जवाबु ॾींदा हुजो ऐं टीवी जो आवाज़ बि बंदि करे छॾींदा हुजो माना हाणे ज़रूरी हुजे त तुंहिंजी ॿुधंदा हुजनि इहो ॿुधण लाइ रामण हुजे हाणे दुनिया में हिनजी ॿुधंदी माना हुजे ज़माने जी ॻाल्हि मां हाल अहवाल माना ॿुधी हुन खां पोइ माण्हू जवाबु ॾे हलो हेलो वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम हाणे ॻाल्हाईंदी नमस्कार हुजे हुजे अदा इधर ख़ुश चाक चङो भलो हुजी अल्हम्दुलिल्लाह अॼु त सुठो जो बि फेर हुजे राम तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि चाक चङा भला मताना जोर जोप शांति शांति कृपा दवा बाबा पिड़ियूं लॻियूं पयूं हुजनि ईद ईंदी हुजे ॾाढो ख़ुशि लॻो पियो हुजां मां हा बसि तव्हां हा ख़ुशि असां बि ख़ुशि मच्छरनि जा कपिड़ा वठा हुजनि तूं बा छाजे करे ख़ुशि थियो हुजे कहिड़ी लॉटरी निकिती हुजे तुंहिंजी हा हा वाह तूं छाजे करे ख़ुशि थियो हुजी मां इन करे ख़ुशि आहियां त मुंहिंजे नंढे को साउथ में मथां वापसि मूंसां गॾु ईद कंदो मां ख़ुशि थी वेंदा हा इहा वॾी ख़ुशी हुजे इहा वॾी ख़ुशी हुजे इहा बचनि सां जेका परदेसी जेके अचनि उन्हनि जी माना ख़ुशी वॾी ख़ुशी हुजे हा त मुंहिंजे लाइ डबल ईद थी वई हुजे न हा डबल 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 साईं बाक़ाइदे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं आवाजूं ओ मुंहिंजा पखी परदेसी वलर थी वरिया ओ अंगण अची पुगा मुंहिंजा परदेसी पखी अची हाण वरिया सो परदेसी जॾहिं ईंदा हुजनि ऐं वरी उहे पंहिंजे बचनि सां जॾहिं ईद कंदा हुजनि घर भातियुनि सां उन्हनि जी ईद थींदी हुजे त वाह वाह माना सम्झी आई ऐं सम्झंदो हुजे डबल ईद शोभा परदेस में हुजे या देश में हुजे ईद त ईद हुजे ऐं ईद खे सुहिणे नमूने जिते बि हुजे उते ईदूं ईदूं हुजनि सो हाणे वरी अव्हांखे वठी हलंदा हुजूं त हिकिड़ो सुहिणे कलाम ॾांहुं सो अधु बि थर में वेठो हुयो रंग ॾिसंदो हुजे सो हाणे वरी कलाम बि अव्हांखे अहिड़ो भलो ॾेखारींदा हुजो जो वञी थींदा हुजनि ख़ैर इन कलाम खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं कचहरियूं कयूं ओ मुंहिंजा परदेसी पखी हाणे आया अवां हिकु दफ़ो ॿीहर भली कार हुजे अवां जिते हुजो ॾेह में हुजो परॾेह में हुजो वाहण हुजो वस्ती हुजो गर्मीअ खां बचाव हुजो गर्मीअ जो बचाव कंदा हुजो नंढड़नि बालकनि जो ख़्यालु कंदा हुजो हर भर गर्मी में ॿाहिरि न निकिरंदा हुजो ॿियो बालक जेको किथे विंझण वेंदा हुजनि ट्यूबवेल ते वेंदा हुजनि वाकर ते वेंदा हुजनि या बि कंहिं दरिया ते वेंदा हुजनि किथे बि सो हाणे बालकनि जो ख़्यालु रखंदा हुजो त बालक ईअं न हुजनि तारूं न हुजनि माना हर भर उन में वञी टुबियूं हणंदा हुजनि कल्ह मां किथे पढ़ंदो हुजां कंहिं ॾाहे चयो हुजे त बा तरण जा केतिरा बि किताब पढ़ंदा हुजो पर तव्हां तरी न सघंदा हुजो जेसर दरिया में या पाणी में लहंदा न हुजो तव्हांखे ख़बर पवंदी हुजे सो इहो बा पाणीअ में लहणु मुश्किल हुजे सो हिन मुंद में मौसम में इहो बालकनि जो ख़्यालु कंदा हुजो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां अदा बशीर अहमद ज़रदारी शहर काज़ी अहमद खां छा हाल हुजे दा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार ख़ैर अमन तोड़े केर आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे ओड़ो पाड़ो सभु ठीकु आहे बा सभु ध्यानु लॻा पिया आहिनि वाह वाह वक़्तु कीअं पास थींदो हुजे की कीअं फसल थिया हुजनि गर्मी कीअं हुजे
गर्मी घटि आहे हींअर। गर्मी माना नवाब सां जहिड़े इलाइक़े में गर्मी घटि हुजे माना हवा हलंदी हुजे भलड़ी। हा हवा भलड़ी हलंदी हुजे वण ॿोण हींअर भला था थियनि। वाह वाह वण कीअं हुजे थिया हुजनि वाउण। वण भला थिया आहिनि भला फर्स्ट क्लास। वाह वाह माना पाणी बाणी सही हुजे न। पाणी समर प्लेटूं आहिनि माशाल्लाह कमु भलो लॻो पियो आहे। वाह 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 भला हाणे तेल लथो हुजे 5 रुपया इहो हारे खे ज़मींदार खे को फ़ाइदो बि थियो हुजे न। हा माशाल्लाह फ़ाइदो थींदो न। ज़ाहिर आहे फ़ाइदो थींदो हुजे न। इहे हलायो न तव्हां इहे डुगडुगियूं बि हलंदियूं हुजनि या ईअं साउलर ते हलंदियूं हुजनि। इहे सिस्टम ख़तमु थी विया हींअर शोर फिरे था। हा माना हो सिस्टम ख़तमु थी वियो हुजे जेको हलंदो हुजे लेट ते हले या वरी हुन ते डुगडुगी हले। अधड़ियो अधड़ियो। हा इहो अधड़ियो अधड़ियो डुगडुगी इहो ख़तमु थी वियो ऐं ॾींहं जो लेट हले कान थी। हा सॼो ॾींहुं माना प्लेटनि ते कमु पियो हले। पोइ इन ते इहे मशीनूं हलंदियूं हुजनि। हा इन ते मिशनूं हलंदियूं हुजनि पाणी जो ख़र्च पाण ज़िंदार कोन था कटनि। न पोइ इहो भला एतिरो पाणी इहो घणे जो इहो एतिरो हुजे मुंहुं इहो पोइ 12 भरिजी वञनि ॾींहं में एतिरा। हा 2 एकड़ ॾींहं में भरिजंदा। 2 एकड़ 2 एकड़ माना सभु खां वठी चई ताईं। हलो त पर साईं डुगडुगी कमाल हुजे ईअं वाड़ वाहे छॾींदी हुजे है न। उन ई दौड़ वारा वॾड़ा बि विया। हा साईं अॻे नार ते फसल कंदा हुजनि त नंढड़ियूं नंढड़ियूं ॿारियूं वाह जो बनीअ खे ठाहींदा हुजनि वरी इहे अधड़िया आया ॼण टुक 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 सॼो ॾींहुं पियो इहो माण्हू बनीअ थो ॾिसे शाम जो ईअं नज़र फेराए त रुॻो रेज रेज सावक ई सावक। नार असां कोन ॾिठो। नार कोन ॾिठा हुजनि अदा। न अधड़ियो असां ॾिठो डुगडुगी वरी नार असां कोन ॾिठो। हलो यार पोइ चवंदा हुजनि अदा इहो रंग न ॾिठी त पोइ बाक़ी छा ॾिठी साईं इहो बि वाह जो नार जो दौर हुजे। न यार इहो असां कोन ॾिठो। मूं पंहिंजे अखुनि सां ॾिठो साईं। पोइ तूं आई ॿुड़ी सौ ऊंधा आहे। न उणिवीह सौ ऊंधा जो किथे असां अहिड़े कल्चर में रहिया हुजूं हारियुनि नारियुनि सां बाबा ईअं कीअं हुजे दरिया ते बाबा काठोड़ वारो नार वरी गाधीअ वारो नार इहे अलॻि अलॻि नार हुजनि। हा त पुराणे टाइम जो ई न झूनो ई। झूनो न हुजे हाणे मुसुनि जी सावक आई हुजे चवंदो हुजे झूनो वाड़िया था तूं वाह तूं बि चवंदो हुजे त ठहियल रिटायरमेंट वठे रामण। हा ईअं थिए न। न ॿियो ख़ैरु हुजे सभिनी खे सलाम भाउ सभिनी खे सलाम काज़ी अहमद वारनि खे सलाम। राधली ओ राधली राधली ओ करहा सा किथे किरी पई हुजे गर्मी लॻी हुजे या थी वई हुजे या बाई होंस अलाह मुंहिंजो गर्मीअ में किरी पई हुजे आवाज़ ई कोन निकिरंदो हुजे। हो छो हुजे मूं तो न पुट साह वी हलियो हला जा बस सॾ कया हुजनि जो बस सॾ कया हुजनि जवाब कया हुजनि त रात लब जेको हुजे पंहिंजे कम कार में लॻी पई हुजे हेॾा त को मूंखे आसरो ई न हुजे त को ईद जो वॻो मिलंदो हुजे पंहिंजी तयारी कंदी हुजां। तूं कहिड़ो वात सां सामान खणंदी हुजे जो जवाब न ॾींदी हुजे। न पोइ मूं चयो हुजे हाणे भले पियो रिबंदो हुजे इग्नोर करी मूंखे तूं इग्नोर तोखे इग्नोर करे छॾां। हा जेको ई करे न उन खरा धुले इग्नोर करे छॾींदी हुजे। हा बस सही हुजे हा दे मोह बि इग्नोर जहिड़ो हुजे तुंहिंजो मोह हाणे इग्नोर तूं चयो त भलो हुजे न असां त वरी शुक्र हुजे मालिक साईं जो शुक्र हुजे। हा शुक्र हुजे मालिक जो असां शुक्र करूं अहिड़ा अहिड़ा बीठा हुजूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा कहिड़े शहर खां? इम्तियाज काकेड़ी टंडो बागो शहर का। अदा इम्तियाज छा हाल हुजे ठीक हुजे चङो भलो हुजे टंडो बागो ठीक हुजे। हेलो अदा ठीक हुजे चङो भलो हुजे। हा तो करम वाले जो सब सही है तू बुधा। हा सब खैर आ टंडो बागो ठीक हुजे बा। हा टंडो बागो तयार लगो जो। वाह 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 ॿियो सब खैर हुजे घर बाती ठीक हुजे न दा। हा घर बाती मिणी कुछ पुछे ने कुछ वरी जेको तो एडा ना पई। अच्छा दारे हुजे हींअर घर बाती ॾे होॾे ईद लॻी पई हुजे पोइ हा ॿियो ॿुधा। हा ॿियो सभु खैर हुजे बस घर बाती तव्हांजे वजन
न हुजनि ईअं न रामण वांगर जी 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 माना हींअर ईद लॻी पई हुजे का आधी चवंदी हुजे त चूड़ी वठी ॾींदो हुजे का आधी चवंदी हुजे त सुर्खी वठी ॾींदो हुजे का चवंदी हुजे को मुंडरी वठी ॾींदो हुजे माना तव्हां बि सम्झ हा इहा ई ॻाल्हि हुजे हाँ वो तो बिल्कुल है वो ना ईद लगी पई सारी ॻाल्हि पुछो कोन पोइ हींअर तव्हां रुॻो लिकण में पूरा हुजो ईअं न जी जी हा पोइ वरी ईंदो हुजे ईद जो ॾींहुं त पोइ भाइटिया भाणेजा सभु ईंदा हुजनि पोइ खीचाई पटे वेंदा हुजनि हाँ वो तो बिल्कुल है ईद जो ॾींहुं त पोइ सभु ईंदा आहिनि बिल्कुलु वॾी महिरबानी दा लख कुर्ब अवां सार छा हुजो अवां फोन कॉल कंदा हुजो टंडो बागो खां ऐं हर प्रोग्राम में शामिल थींदा हुजो संसार आतवार ते माना तव्हां बाक़ाइदे मेहरान टीवी ते प्रोग्राम रामू राधा खे ॾिसंदा हुजो सो ईद त ईंदी हुजे ईद दारे हुजे त माण्हू तकरीबन जेके बि असांजा इहे ॾिसंदड़ हुजनि न हा उहे रामू राधा खे जेको हुजे मेहरान ते घणो पसंदि कनि ॿिया बि सभई प्रोग्राम असांजा जेके हुजनि भला हुजनि उन्हनि खे बि ॾिसंदा हुजो ऐं रामू राधा खे बि ज़रूरु ॾिसंदा हुजे सभई प्रोग्राम तव्हांजा हुजनि मेहरान तव्हांजो हुजे तव्हां मेहरान जा हुजो ऐं असां जेको हुजे अवां जे ओसीअड़ में बीठा हुजूं ऐं इहो एॾा साल थिया हुजनि बसि असां अव्हांजे मथे में हुजूं या कंध में हुजूं छो हुजूं घर जे भाती हुजूं जेसीं जिंदगी हले तेसीं पंहिंजे घर जे भातियुनि सां गॾु हुजूं मथे में छो हुजूं जेसीं ॼारी हाजी रखजां हिफ़्ज़ में है तो मोहताजी मखलूक जी मालिक तूं न ॾेखारी पर असां ॿई जेके हुजूं न सो अवां सभिनी जे साम्हूं ईंदा हुजूं हाणे घरनि में भले केरु वेठो हुजे को सुतो पियो हुजे आवाज़ पए अब इहो टीवी त खोलियो रामू राधा खे त ॿुधूं त सही रामू खे जेके ख़ासि तौर ते वरी जेके असांजा माना वॾड़ा हुजनि न वॾड़ा वॾड़ियूं माना उहे बि असांजो प्रोग्राम ॾिसनि वरी उन्हनि खे ख़ुशी थींदी हुजे सो जेको हुजे असां इहो ई चवंदा हुजूं असांजा वॾड़ा ऐं वॾड़ियूं जेकॾहिं असांखे ॾिसी ऐं उन्हनि जे जेकॾहिं चेहरे ते जेको हुजे मुर्क ईंदी हुजे न त असांखे वॾी ख़ुशी थींदी हुजे छो त इहे वॾड़ा जेके हुजनि इहे घर जी सूंहं हुजनि हाओ हा मां हाणे घर में बधि रखियो वेठो हुजां वॾड़ी घर जी सूंहं उहो हाणे सभई ॾिसंदड़नि खे बि ख़बर पवंदी हुजे वॾड़ो तूं लॻी कहिड़ा धुल लॻंदी हुजे उहा सभिनी खे ख़बर हुजे अंधो न हुजे केरु तूं हूंदी सां भला पोइ मूं तो हुजे तूं त बसि जेको हुजे पाण कहिड़ो सम्झी जहिड़ो हाणे फाटो हुजे हिन किथो हुजे तूं भली हिगलोर कंदी हुजे असां एक्सप्लोर करूं एक्सप्लोर हा अंग्रेजीअ में ॻाल्हायो हुजे जवाब ॾींदी मतबल छा हुजे हाणे हर ॻाल्हि में तूं मतबल रखे पोइ ॻाल्हाईंदी हुजे माण्हू खे हिगलोर जेको हुजे कंदो हुजे उहो वरी उनखे जेको हुजे एक्सप्लोर कंदो हुजे एक्सप्लोर माना उनखे चवंदो हुजे हल हा वञा बि माना जेको हुजे ईअं न हुजे चवंदा हुजनि हुन अॻिले खे अकुल न हुजे पंहिंजी सम्झ धारणा अॻिलो जीअं खपेसि तीअं कंदो हुजे मूंखे हाणे कहिड़े ख़बर हुजे मूं वरी थियो हुजे अलाए मताई हीअं हुजे अब इहो तेल लथो हुजे गर्मी जाम हुजे पिड़ियुनि में छा थींदो हुजे ईद केतिरो वेझो हुजे सो हाणे अव्हां खे वठी हलंदा हुजूं ख़बरनामा ॾांहुं सो ख़बरूं लाज़मी हुजनि सो अव्हां ॾिसंदा हुजो ख़बरूं ख़बरुनि खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा अव्हां खे न्यूज़ रूम ॾांहुं वठी हलंदा हुजूं दिल खे ख़बर है दिल दाहूं करे भली करे आया हुजो भली करे आया हुजो हाणे न ड्रामाऊं थिया हुजो ता नेरन पाणी करे सभु दुनिया जान कम कार लाहे बनी दाम थी वणज वापार करे माण्हू पिड़ी में थी हाणे मोटिया हुजनि हाणे हाणे था हुजो जा साहिबो भली कार हुजे अव्हांखे सुबुह जो सवेर उथणु खपंदो हुजे सवेर सुम्हणु खपंदो हुजे नाव धणीअ जो गिनणु खपंदो हुजे बालक हुजे नंढो हुजे वॾो हुजे बाबा सुबुह जो सवेर उथण जी आदत पाण विझंदा हुजो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु सभु ख़ैर अदा केरु हुजे कहिड़े शहर खां
असां सेवण शहर खां थो ॻाल्हायां। नालो छा हुजे भा? आवा हाजी वाई तो थोड़ा। अब हाजी भाई दोठो बिल्कुलु सेवण में वेठो हो जी, लाल जे लंगरीअ में। जी जी। वाह वाह साईं, सेवण जी मुंद मौसम कीअं हुजे? मौसम ही पहिरें गर्मी, हाणे मौसम कोई सही आहे। वाह 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 वाह, भला ईद जा रंग ॾांहुं सेवण में बि जाम हुजनि। अञा ईद जा रंग न थिया आहिनि, अञा तयारियूं हलनि पियूं। भाई माल जो वेकरो थींदो हुजे, माल खपंदो हुजे, पुड़ियूं लॻंदियूं हुजनि, इन करे पुछो हुजे। जी जी, असांखे गानो ॿुधायो हुओ। गानो कहिड़ो ॿुधंदो हुजे? असांखे फ़ौज़िया सुम्हणे करण को सुठो ॿुधायो, अच दर्द मुंहिंजे दानियारा। अरे अच जल्द मुरे जानिड़ा, मूंखे राति में निंड न आई। वॾी महिरबानी हुजे। हा वाह, हाणे ज़ाहिर आहे त देसी परदेसी ईद ईद ते माण्हू खे, हर माण्हू खे ज़ाद करणु खपंदो हुजे, छो त ईद हुजे ई पंहिंजनि सां न भाउ, इन जे करे हुजे त हर रंग हर ॻाल्हि यादि करणु खपंदो हुजे। सो इहा हुजे असुल ईद। ईद रुगो माण्हू ठल पाण कए त कहिड़ी ईद? ईद में पाड़ो ओड़ो ज़ार दोस्त ॻोठ राज सभु ॾेह परॾेह खे ईद में शामिल कंदा हुजो, तॾहिं थींदो हुजे वञे रंग। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां? हेलो अदा केरु कहिड़े शहर खां नालड़ो ॿुधाईंदो हुजे? हलो दा सरवर गाड़ी जो। कहिड़े शहर खां? हाँ बरेली बलोचिस्तान। बलोचिस्तान खां। ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजे, चङो भलो हुजे? अल्हम्दुलिल्लाह, दुआ लगी पई है। दुरे जी है बीठो हुजे बलोचिस्तान। कीअं हुजे बलोचिस्तान दुरे जी मौसम कीअं हुजे? मौसम वीआईपी जबरदस्त माशाल्लाह, कभी कभी हवा लगी पई। वाह वाह, माना एॾा अॻे चवंदा हुआसीं वॾी गर्मी हुजे, हाणे ॾांहुं भली थधिड़ी लॻी पई हुजे, माना इहो कोइटा वारी हवा हलंदी हुजे। हाणे माशाल्लाह समुंदरी हवा खुली आहे। हाणे माशाल्लाह मौसम सही थी वियो आहे। वाह वाह, कीअं रंग लॻंदा हुजनि, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह। वाह वाह, जड़ी मुंद तड़ियो रंग। बिल्कुलु बिल्कुलु। वाह वाह, सभिनी खे सलाम दुरेजी वारनि खे। वॾी महिरबानी हुजे, साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। मुंहिंजा बलोचिस्तान वारा भाइर बि साल जिते हुजनि ख़ुशि हुजनि, ॾाढो सिक मां औकीर मां मोहबत मां काल कंदा हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। दादा केरु कहिड़े शहर खां? पंहिंजो नालो ॿुधाईंदो जी, शनाख़ती कार्ड वारो। अदान साहब लिखे थे गाना में जान कोई समय इस तरह क्या दिया जंग की तंग जान दे प्रे कुछ में भाई जन टेबल पे दे माते इंडो हो जे। वाह 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 वाह, कीअं हुजे हदीद जी मुंद जी मौसम? हदीद जी मौसम माशाल्लाह वीआईपी हो जे, रात जो पटकार हो जे, वीआईपी जी जे पली जे मिठा। यार मुंद माना हींअर सफ़ा भली लॻे, मंझंदि जो गर्मी हुजे, शाम जी राति भली हुजे। हाँ वीआईपी मौसम हो जे मिठा ना। अब केर भी पासे में किचकु तोड़ी कढी हुजे तुंहिंजी? अरे यार अहिड़ी मुंद मौसम एॾा टहकरींदो हुजे, माना को टेंशन ई न हुजे तो वटि। ॿियो अल्लाह मालिका कुझु माना हुजनि कुझु हुजनि मिठा। न न, पर पोइ बि माण्हू ईअं खिलंदो हुजे, ॻाल्हाईंदो हुजे, जिंदगी खे ईअं गुज़ारणु खपंदो हुजे टहक बहक सां। माना कराची मां फोन अचे त अंसार टहक ॾींदो ईंदो हुजे। वाह वाह, अंसार सभिनी खे सलाम प्यारा। इहे अव्हांजा टहक, इहे अव्हांजूं मुर्कूं सलामत हुजनि। सो त हलो हलो अदा केरु शहर खां? अदा वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां? ॿियो ख़ैरु हुजे दा, ठीकु हुजे, चङो भलो? हा, कीअं रंग लॻंदा हुजनि? फोन कॉल कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। वाह वाह, मेरा टीवी जा हे रंग कीअं लॻंदा हुजनि भाउ? हे टीवी जा रामू राधा जा रंग पसंदि कंदो हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। ॻाल्हाईंदो हुजे भाउ, ॻाल्हाईंदो हुजां, वॾी महिरबानी हुजे।
हाली त काको अलाए टीवी जो आवाज़ खोलियो ॾाढा ॾिसंदो हुजे अलाए छा मां त ॻाल्हाईंदो हुजांइ आराम लो ॿियो हाणे केरु ॻाल्हाईंदो हुजे ओ राधुली ओ राधुली तोखे बि मज़ो नहीं तो जल्दी तो हुजे मोह मुंहुं त हाणे तो जड़ीअ खे ॾिनो हुजे ॿियो हाणे बाबा मुंहुं ॾेई त इहो एॾो थियो हुजां हलो राधुली हल अॼुकल्ह हिन वारा ॿेकाट बि बंदि हुजनि इहो शुकुरु हुजे पीढ़ीअ में ॿेकाट ॿुधंदो हुजे हित ख़ामोश हुजे हाणे ईद जूं पंहिंजूं तयारियूं कंदी हुजे पोइ इहो ॿुधे वात में ॼण मुङ हुजनि हलो हाँ वाह वाह केरु कहिड़े शहर खां रमजान अली नालो पंहिंजो ॿुधाईंदो जी रमजान अली कहिड़े शहर खां फोन कई हुजई इस्लाम कोड का इस्लाम कोट खां इस वाह वाह इस्लाम कोट में पढ़ंदो हुजी हाँ कहिड़े क्लास में पढ़ी यो टियों क्लास पढ़ी या हा तुंहिंजो बापू छा कंदो हुजे एक चला हा पोइ कीअं हुजनि थर जा रंग कीअं हुजनि हलो माना थर जा रंग कीअं हुजनि बाबला वॾी महिरबानी हुजे सो नंढड़ा ॾिकरा अॼुकल्ह थर पर काथो जाथे जाथे अवां वटि लाइट हुजे ड्रेस हुजे उते महाराण टीवी बाक़ाइदे खोले करे अवां महिराण टीवी खे पसंदि कंदा हुजो रंग ॾिसंदा हुजो पर महिराण टीवी बि हर वक़्तु हर लम्हे अव्हांखे हर रंग में हर अंदाज़ में हर सुजाॻी तहत लतीफ़ साईं जे बैतनि सां शाह सचल सामी अंदाज़ सां पोइ बाक़ी लाइव प्रोग्रामनि सां पोइ इहो ख़बरुनि जो ट्रिकर सां पोइ ख़बरूं पढ़ण सां पोइ वरी हीअ रंग करण सां दुनिया जी ॻाल्हि करण सां महिराण टीवी अव्हांखे हर वक़्तु सुजाॻ रखंदो हुजे पोइ जीअं भिटाई चयो हुजे त बंदर जा भई सुखाणा मसूमो बंदर जा भई त सुखाणा मसूमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मई एॾो सूर सही निंड न कजे नाखवा सो निंड न करणु खपंदो हुजे महिराण टीवीअ सां किथे तव्हांखे सभिनि खे हिन रंग में हिन अंदाज़ में सुजाॻ रखे ऐं इहे रंग जेके हुजनि यकीन अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि हाणे वरी अव्हांखे हिकिड़े ख़ूबसूरत गाने ॾांहुं वठी हलंदो हुजां हिन गाने खे अव्हां ॾिसंदा हुजो इन्हनि रंगनि में शरीक थींदा हुजो उनखां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारा रंग कंदा हुजूं सो इहो गानो अव्हां ॾिसंदा हुजो जन्नत छॾई भूत छॾई रामू न तोखे साईं छॾई जन्नत छॾई भूत छॾई राधली तोखे रामू न छॾई राधली तो जो करो मुझे वडन ते कर जो जे कर राधली के न छडींदो होजे साजे करे न छडींदो होजे यो तो आई लगी पई होजे पजे मास्टर ने जरूर विधी होजा तू के न छडींदो होजी इहो तो मां जिन कढंदो हुजां जिन हा हा ए जिन बिन पाण खे न हुजन हा असां सियासी ॻाल्हि करूं सिधी सिधी पट ते ॻाल्हि करूं जिन बिन जेको हुजे असां खे न हुजन हा ढौंढारा पाऊं वरहां तुंहिंजो भाग ॾिसूं तुंहिंजो कद ॾिसूं तुंहिंजो पुट ॾिसूं तुंहिंजो उथण वेहण ॾिसूं तुंहिंजी ईद ॾिसूं तूं छा करे तूं कहिड़ो कमु करीं हा ढौंढारा पाऊं वरा हूं हा हूं तूं माई ईद तय कंदी हुजे तूं ॻोठ न वेंदी हुजे तुंहिंजो बखत न हुजे तुंहिंजे खीसे में जो नांग वेठो हुजे बखत जी ॻाल्हि न हुजे खीसो तो जो इजाज़त न ॾींदो हुजे हलो हेलो अवा केरु कहिड़े शहर खां बाबा सांगड़ खां आसिफ आराई तो ॻाल्हायां सांगड़ खां सुभाणे अदा छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो अल्हम्दुलिल्लाह सब ठीक ठाक लॻो पियो आहे तव्हां ॿुधायो बकरी कीअं गुज़ारींदा तव्हां हा ज़बरदस्त तव्हां ठीक हुजो बकर वकर ख़रीद करे छॾियो आहे कीअं आहे हिते त पीढ़ी जो हाल कोन्हे छो बा हाल न हुजे कहिड़ी ॻाल्हि थी हुजे तव्हां ॿुधायो पोइ बकरी ईद कीअं गुज़रंदी तव्हांजी हिन चकर बाबा सॼी सिंध खे घुमबो हुजे ईद खे सुहिणो कबो हुजे
हा बाबा ईद ते प्रोग्राम ज़रूरु कजो। हिकिड़ो जलाल चांदी जो सांग बि असां लाइ तव्हां ॿुधायो। ज़रूरु ज़रूरु। सांगड़ जी मुंद मौसम कीअं हुजे बा? सांगड़ जो हाणे मौसम सही थी वियो आहे। राति जी थधिकार थींदी आहे, थधियूं हवा परे हलंदियूं आहिनि। ॾींहं जो थोरो घणो आहे। वाह वाह। सांगड़ शहर में वेठा हुजो? न, हिते असांजो ॻोठु आहे 22 चक। 22 चक? हा। सांगड़ जे लॻो लॻ हुजे? हा, लॻ आहे, नवाबशाह रोड ते आहे, को 10-15 किलोमीटर जे विच में। माना सांगड़ खां 15 किलोमीटर नवाबशाह साइड? हा, उते आहे 22 चक। 22 चक। माना पोइ ये घणा चक हुजनि हिते अंदाज़े में? माना 22 दादन में चक ई चक आहिनि हिते। असांजो चक आहे तक़रीबन 10,000 जे लॻभॻि आबादी आहे हिन जी। 10,000 जे लॻभॻि हुजे। हा। बाक़ी असांजे सराउंडिंग में जेका आहिनि हू 21 चक, 23 चक, 24 चक, 25 चक, ही चक ई चक आहिनि। हा साईं। एॾां पोइ हुजे वरी परते वेंदा नवाबशाह जे हुन पासे बि चक हुजनि यको? हा, हुन साइड ते असांजे भरिसां बरड़ो, शाहपुर चक अहिड़े तरीक़े सां अॻिते हलंदा आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे जो आराई साहिब मां फ़ोन कॉल कई हुजे, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। ठीकु आहे साईं, महिरबानी महिरबानी साईं। वॾी महिरबानी। कुर्ब मोहबतूं आवाजूं मोहबतूं हुजनि सभिनि खे सलाम। इहे हुजनि असांजा जेके ॿार। जेके बि असांखे ॾिसंदा हुजनि, पसंदि कंदा हुजनि, फोन कॉल ते कचहरियूं कंदा हुजनि, उन में अदियूं भेनरूं जेके बि हुजनि, उन सभिनी जा जेको हुजनि कुर्ब हुजनि, मोहबतूं हुजनि, असां थोरा मनो उन्हनि जा। सो असां हैं ॾिसो त हम इधर रहते हैं, हम एक दूसरे के ऐसे नजदीक हो गए हैं कि जबान का फर्क ही नहीं है। एक दूसरे से ही राबता मानू का जुड़ेल है ना। हाँ। इस समय भी मानू को जो है ना हाल अहवाल के एक दूसरे की मानू को जान पड़ती है। हाँ, तो मानू को खबर चार पड़ती है कि मेरी अजी को केड़ी तकलीफ है, या मेरे भाई को केड़ा मथे में सूर है, तो इसका जो है ना मानू को मालूम होता है। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे अदा किरकड़े सर का दा मोहब्बत कोलाजी जो गलाया नवाबशाह काजी मन शुगर मिलका। चालो जदा ठीक हो जो चंगा भला। दादा जी कराया हो जो किए हो जो ठीक लगा पिया हो जो। खैर के सबका पेरिया आंटी के अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तो अमिनन के अस्सलाम वालेकुम। जबरदस्त शो माशाल्लाह। सही अवां जो मोहब्बतूं जन काजी अहमद वरी शुगर मिल में हुजो, वरी उतां वेही फोन कॉल कई हुजे ऐं प्रोग्राम के पसंदि कंदा हुजो, मेहरान टीवी के सलाम कयो हुजेव। इहे अवां जी महबूब शख्सियत हुजे, मूंखे ॾाढी ॻाल्हि पसंदि आई हुजे। मां हिकिड़ो शायदि थो चवां। जी हा जी हा। सोना माण्हू सिंध जा सोणी तुंहिंजी ॿोली, माउ ॾिनी पुटनि खे पिंगे मंझि लोॾी, अमर तुंहिंजी वॾी अलाहाबाद। वाह वाह। आबाद हुजे आबाद हुजे। अवां बि आबाद हुजो, सभिनि खे सलाम चवंदा हुजो। वॾी महिरबानी, लख कुर्ब। कुर्ब अमाजा मोहबतूं अमाजूं। हाँ ढारा बरान जो भाग खत्म, हिन जो वक्त खत्म, हिन जो ॻोठ वञण खत्म, हिन ईद ते वॻो वठण खत्म, हिन जो मुंहुं ख़राब, हिन जो चेहरो ख़राब, हिन जो वात फिरल जो मुंहुं फिरल हुजे, हिन जी ॻाल्हि सम्झ में न अचे, हीअ गोड़ कंदी हुजे, मर्द सां न ठहंदी हुजे, हिन जो वक़्त हाणे वञी थोरो मुठ में रहियो हुजे। मुठ बंदि हुजे तुंहिंजी, मुठ बंदि हुजे तुंहिंजी। बस हाणे बस वॾो तूं ठारे वारो हुजे। हाणे ठारा हणंदो हुजे, ॿ 12 ठऊं ठारा, तूं कहिड़ा ठारा हणंदो हुजे, वॾो ठारे वारो थियो हुजे। माई मुठ खोलींदी हुजे, वक़्त खे बंदि कयो वेठी हुजे। हा मुंहिंजो वक़्त खुलियल हुजे, अञा निभागा तो शादी कई वक़्त ते पियो हुजे। हाँ? वक़्त खुलो हुजे तुंहिंजो। जो वक़्त नालो हुजे न उहो बि चवंदो हुजे यार मुंहिंजो नालो मटाईंदा हुजे। हा जरा हाणे वक़्त जो कम ई लही शादी कई हुजे, वक़्त में मुठ बंदि हुजे, वात खुलियो हुजे, इहो त तुंहिंजो भाग थियो हुजे। हसी ॻाल्हि करां, पोइ वरी चई त वक़्त तुंहिंजो जेको हुजे हीअं हुजे, तुंहिंजो वात खुलियल हुजे, इहो वात न हणंदी हुजे त कुतो बिलो दर ते बीठो ई बीठो हुजे। हेलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर हुजे बाबला, कहिड़े शहर खां? मां लिस्बा बलोच थी ॻाल्हायां, जामशोरो थर्मल पावर हाउस खां। कीअं हुजे मुंहिंजी अदी? ठीक हुजे? ठीक लगा पिया हुजो? जी जी अदी मां ठीक। तव्हां ॿुधायो अदी कीअं आहियो? ठीक आहियो? खैर खैर। अवां जूं दुआऊं लॻी पियूं हुजनि। तव्हां छा कंदा हुजो? मां पढ़ंदी आहियां। अॼु जो महीनो तव्हांखे मुबारक हुजे। खैर मुबारक। अवांखे मुबारक। मुबारक हुजनि, सभिनीनि खे मुबारक हुजनि। मुंहिंजी अदी छा पढ़ंदी हुजे? बकरो वकरो वठो अथव?
हाली त घर में राध लिया बेकाट हो बकरा जाने किथा वठना हुजे वॻो ही मूं कोन वरतो हुजे अधी मां थी मोकिले खोड़ हुकुम कर। तव्हां वरतो हुजे हा हा असां खोड़ वरिता। खोड़ वरता हो जाने हा हा वठी सिबराए छॾिया। इहा ईअं मिड़े ॻाल्हि करे चवंदी हुजे त थेलो को ले लो बकरो बकरो वरतो हुजे हा बकरो वरितो आहे 70,000 जो चई 5,000 घटि कयईं। पोइ हे गोश्त जो त आसरो कंदा हुजूं न हा ज़रूर जिते चओ मां मोकिलियांव। बसि पोइ हाणे आउं इंतज़ारु कंदी हुजां कि पहिरें गोश्त मुंहिंजी अधी मूंखे मोकिलींदी हुजे। मां तव्हांजी दावत झलिया तव्हां असांजे घर अचो। वधी जी जी अदा। अञा माना वतो कुझु बि न हुजे ईअं ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुजे त भाउ जे घर में भले राधली झेड़ो कंदी हुजे ईअं न न अदा वरिता आहिनि। हा तो ईअं माना बटे चवंदी हुजे वता हुजे न बट हिन निभाग मूंखे हिकिड़ो वॻो बि न वठी ॾिनो हुजे भला सिलाई करण ईंदी हुजे हा हा मूंखे सभु कुझु ईंदो आहे। या पोइ सिलाई करण तोखे न ईंदो हुजे पोइ मां हाणे वॻो वठां मूंखे केरु सिबी ॾींदो हुजे मूंखे मोकिल मां तोखे पाण सिबी ॾियां। पोइ चवंदी जो हुजे सिलाई न ईंदी हुजे मूंखे न न मूंखे ईंदी आहे सिलाई मां सिखी आहे 2 साल सिखी आहे हैदराबाद मां कोर्स। बसि पोइ माना हाणे ईअं सोलो कमु हुजे माना ईद जी राति में वॻो मूंखे सिबी ॾींदी हुजे न हा हा ज़रूर। मूंखे वॻो वठी ॾियो जे मूंखे वॻो सिबी ॾींदी हुजे तकड़ कंदो हुजे इहो सिलाई घणी पोइ वठी पावर हाउस अधी जे लाइ मुफ़्त आहे अधी जे लाइ मुफ़्त आहे। ईअं न हुजे पोइ ईद जे राति पियो हुजे मुंहिंजे घर में इहा भनण कयो अहिड़ी मूंखे वॻो न वठी ॾींदो हुजे अधी चवंदी त हुजे वारो कर हा अधु अदा वठी ॾींसि न माई तयारु न थींदी त पोइ कमु कीअं थींदो। कीअं थींदो हुजे न ईद थींदी हुजे माई ही चवंदो हुजे जेको वॻो धोतल हुजे न गीत वारो उहो पाए छॾींदी हुजे हाणे इहो कमु हुजे न न कमाए तो त पहिरीं ईद आहे वॾी ईद आहे। कोन वठींदो हुन भागो न पुटरो हुजे ईद जे राति वठी ईंदो गानियूं बानियूं वठी हिनखे पाराए थपा वॻो वठी घर में तयारु करे वठी ईंदो हुजां छा गानूं बानूं पाराए न तोखे परे थी हो वॾा ढोर जाम पिया बाज़ार में घुमंदा हुजनि उता है सिंगार कोन न ॻाल्हाईंदो हुजे हा दी हा मां चवां इहो ॿाहिरि वारो वाइदो कर न मतलब वादो करियो कोन वठी ॾींदो हुजे हुनखे ख़बरुनि जो मोर हुजे न दी वादो करे छॾियो हा दी हाणे वाइदो करे ई तो मुंहिंजो भाउ चए तो चांदरात ते वठी ॾींदमि अखी त न वठी ॾिनो हुजे वरी हाणे वठी ॾींदो हुजे मूंखे खोड़ो ई न लॻ गई हेॾी कुड़ी ॾींदो वठी ॾींदो बरसनि वारो वाइदो कयो अथई। कहिड़ो रंग वठंदी हुजां रंग कहिड़ो वठंदी हुजां रंग इहो गुलाबी वठंदी हुजां हा न हिन ई त आऊं कारो वठंदी हुजां ऐं कारो न 50 डिग्री ताईं गर्मी अधी सिर वेंदो हुजेसि मुर्तियूं अंगण ते पचंदियूं एॾी गर्मी आहे। हा कहिड़ो रंग वरितो हुजे तूं जेको वरितो हुजे उहो राधुल वठंदी हुजे मां फेरोज़ी कलर वरितो आहे गगो पोइ तो फेरोज़ी वरितो हुजे मूंखे वरी गुलाबीअ में काॾे विझंदी हुजे तूं गुलाबी त कहंदी आहीं तूं गुलाबी सनड़ी आई न यार मां बि बसि इहो फेरोज़ी वठां थधो हा पोइ इहो सही आहे मां बलोची गगो वरितो आहे बलोची हा मां बलोच आहे न लिप्पा बलोच हा पोइ बसि माना ईअं सम्झंदी हुजे राधुल बलोची पाए पीअंदी हुजे अधु तो मूंखे सुञातो कोन मां हर अचर ते तोसां ॻाल्हाईंदी आहियां मूं सुञातो हे कोन सुञाणे हे इन करे चयो हुजेसि बसि पोइ मायूं हाणे आहिनि वात पे हणंदी छा कयूं मायुनि खे मायूं बाबा मायूं तोबा हुजनि तोबा यादगिरी मायूं तोबा हुजनि पोइ इन जे करे तूं बि वेठे न तोबा हुजनि बाक़ी तव्हां बि पाण खे हज़रत हुजो हज़रत ओ हा इहो मर्द घटि कोन्हनि मायूं बाक़ी तोबा हुजनि बाक़ी ही त ईअं सम्झंदी हुजे जन्नत जा हा बाबा करे छॾींदो हुजे मजलूम हुजे मजलूम अदा असांजो तव्हांजो प्रोग्राम असांजी पूरी फैमिली ॾिसंदी आहे सभिनि खे इंतज़ारु हूंदो आहे ऐं सॼी फैमिलीअ खे असांजा सलाम ॾींदा हुजो ईअं
ईद मुबारक भी ॾींदा हुजो। मूंखे या ख़ुशी थी हुजे। अम्मा तव्हां सभिनि खे सलाम थी ॾे। वालेकुम सलाम। अमड़ अम्मा जो खे सलाम। असांजा सलाम ॾींदा हुजो। वालेकुम तव्हां सभिनि खे बि ईद मुबारक, सभिनि खे खोड़ सारा सलाम। खैर वालेकुम सलाम, खैर मुबारकूं। हमेशा ख़ुशि रहंदा हुजो, गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, सॼे घर भातियुनि खे सलाम ॾेई छॾींदा हुजो। सो मूंखे ख़ुशी थी हुजे त न्याणियूं हुनर सिखंदियूं हुजनि, हुनर कंदियूं हुजनि, उहे न्याणियूं सिखंदियूं हुजनि। भाई हीअ त ॾाढे डरण लाइ वरी मूंखे ख़ुशी इहा थी हुजे की असांजूं जेके आदियूं भेनरूं हुजनि, असांजूं न्याणियूं हुजनि जेके, उन्हनि खे ईअं ई ॻाल्हाइणु खपंदो हुजे। जीअं हींअर असांजी अदी असां सां फोन ते इहो कचारी कई हुजे त मूंखे ईअं लॻो हुजे त बसि इहो आम्हूं साम्हूं असां पाण में वेठो हुजे, इहा कचारी असां कई हुजे। तो ईअं माण्हू जेको हुजे कॉन्फिडेंस सां माण्हू खे कचारी करणु खपंदी। तो में न हुजे जेको मां में छो न हुजे। हा तो माण्हू खे माना कचारी करणु खपंदी हुजे, ॼण पंहिंजाइप जो अहसासु। अॼु अॼु ॻाल्हि कई तोखे चवंदो हुजां त तूं बि ईअं सिखी पवंदी हुजे, हुनर कंदी हुजे घर में। भई 24 कलाक खयो लठ हुनर कंदी हुजे तो निभागे सां शादी न कंदी हुजे। इहो हुनर गलती मूंखां इहा थी। तुंहिंजो वॾो हुनर इहो हुजे मूंसां शादी कई हुजे। तुंहिंजो हुनर हुजे मेलनि में जेको हुजे थप्पा हणंदी हुजां, चूड़ियूं खपाईंदी हुजां, मुसाग हाय वॾा दुकान लॻाया, खारी खणी हीअं घुमा फेरो ॾियां त ईअं ॾोकड़ ॾोकड़ निभागे सां शादी कई हुजे, घर में वेठी हुजां। बस पोइ घर में आई हुजे हाणे घर में रखो हिकिड़ी राति भले चटे वियो हुजी मगज, अहिड़ा सदोरा पेर घुमाया हुजनि। सदोरो त तूं मूंखे लॻो हुजी। हल हा तूं सभागी हुजी। सदोरो त मूंखे तूं लॻो हुजी। तूं सभागी हुजी। असले हीअं सम्झी हिसाब किताब कयो, हीअं फीस ते मापो बीठो हुजी। 5 रुपया न हेॾा थींदा हुजनि न होॾा थींदा हुजनि, मां कल्याण कंदो हुजी। अब तव्हां कलाम ॾिसंदा हुजो। हा तो तव्हां कलाम ॾिसंदा हुजो, मूंखे त हुई वॻो मिलंदो ई कोन हुजे। तोखे वॻो मिलंदो हुजे, वाह तूं न हणंदी हुजी रुगो 24 कलाक ॾार तो हुजे त वठी ॾींदो हुजां, वठी तो ॿुधाईंदी हुजी सॼी दुनिया खे मूंखे रामुलो वॻो न वठी ॾींदो हुजे, वॻो न वठी ॾींदो। ईद ते हाणे ईअं खणी हिनखे मूंखे घुमाईंदो हुजां, तोखे ईद ते हलंदी हुजे, तोखे कुल्फियूं कराईंदो हुजां, तोखे रेवड़ियूं वठी ॾींदो हुजां, शहर घुमाईंदो हुजां, तोखे वॻो बि वठी ॾींदो हुजां। असां ज़बान करूं त वरी ज़बान खे पारूं बि सही, पर अदा इहो तव्हां कलाम ॾिसंदा हुजो। फौज़िया सुमर हुजो, अचु जल्द मुड़े जानियड़ा, मूंखे राति बि निंड न आई। सो इहो ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वरी वापसि अचूं त अञा कचहरी ज़रूरु करूं। हिकु ॿ टे चारि पंज नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर मुरादा प्रोग्राम में अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवांजो ख़ुशि भरो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे, वॾा हिसाब किताब कंदो हुजे, सॼो ॾींहुं हेकार हुजे, हेकार हुजे हो छा हुजे, कहिड़ा हिसाब कंदो हुजे। ईद ते हिकिड़ो को पंहिंजे लाइ गेतलो को वठंदो हुजां, सोचींदो हुजां त शहर वञा त हिन 36 लखड़ीअ खे वठी वञा, पंहिंजे लाइ इहो वठां को हिकिड़ो ट्रॉल सुठो वठां। हिन 36 लखड़ी खे वञा वठां त वरी पंहिंजे लाइ ट्रॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे दा, केरु कहिड़े शहर खां था? अदा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छा हाल हुजे दा प्रीतमाबाद वारा? ठीक हुजी, चङो भलो, तबियतूं बहार? अदा तबियतूं बहार सभु ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां ठीकु आहियो, तयारु आहियो अदा? बस जो हाल पेश पिया नाल अदा। हा असांखे सभु ख़ैर आहे। अदा ईद जी तयारी कई हुजेव? हा जी असां ईद जी तयारी कई हुजे। अधे रामन जेको अथव तव्हांजे लाइ कई आहे तयारी? न कपिड़ो लटो तव्हांखे वॻो नओं वठी ॾे थो? न भाऊ किथे वठी ॾे, हो त सवेर खां वठी जहिड़ो लॻो पियो हुजे, हाणे बाक़ी 3 ॾींहं बचा हुजनि, कहिड़ो वॻो मिलंदो हुजे हाणे? न रेडीमेड तयारु थियल मिलनि था, रामन भाई जेको आहे वठी ईंदो त देरी कान्हे। रेडीमेड जो वरी मूंखे वणे ई कोन। हा ॿुधंदो हाणे सुठे क्वालिटी वारा मिलनि था कपिड़ा। भाऊ आऊं पाईंदी हुजां सिंधी वॻो हुजे, बसि
वाह जो हुजे खुलियल हुजे माना ईअं मज़ो लॻो पियो हुजे मूंखे वणनि ई कोन रेडीमेड अभी भला को थी सके तो तुझे ला सरप्राइज रखियो हुजेस मता आठ रग में किथे ॾिनो हुजेस इहो हुजे सरप्राइज हुजेस ओदा जी जी बस अदा ही मूंखे वॻो कोन वठी ईंदो हुजे बाक़ी हाणे तव्हां भाइरनि खे थींदो हुजे कुझु त वठी मोकिलींदा हुजो हाँ पोइ इहा अॻु में असांखे ख़बर पवे ऐं टाइम चढ़ी आयो आहे ईद जो पोइ ईद खां पोइ ॾिसंदासीं अला मालिका भाऊ पोइ तव्हां भला हिदायत करे छॾींदा हुजोसि चवंदो हुजे टाइम चढ़ी हुजे जे असां खां पोइ हुजे अॻे ईद खां ख़बर पोइ हुजे हा त मोकिलूं हा हाणे ईद खां पोइ हाणे ईद खां पोइ वरी छा कपिड़नि खे कबो हुजे पोइ हाँ भला ही नई मौसम जो अंब भला खाधो आहे न अंब जी हींअर सीज़न पई हले अब मिड़े ॿ टे खखड़ियूं खाधियूं हुजनि हा न वट कई हुजे ई न हा वट कई हुजे वट कई हुजे ॿियो ख़ैर हुजे त बचड़ा ॿार ठीकु लॻा पिया हुजनि हा हा ॿियो सभु ख़ैर तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया बहितरीन प्रोग्राम आहे इहे अव्हांजा कुर्ब हुजनि अव्हांजूं मोहबतूं हुजनि अदा ऐं ॿियो तव्हांजो जेको मेहरान टीवी जो जेका हुयो त भई नशे पते जे ख़िलाफ़ आओ उन ते कुझु अमल थियो आहे बसि पोइ इहो मेहरान टीवी जेका अॻु कथी करे उन में ईअं सम्झ त पोइ पंहिंजी उहा ॻाल्हि निर्वार बि थींदी हुजेसि वॾो वॾो असरु थियो आहे वॾो फ़र्क़ु पियो आहे महसूसु थिए थो सिंध वारनि खे इहो बाबा ॾाढे गुलण कमाल कयो हुजे ॾाढे गुलण हा हा उहो त आहे इहो जेको आहे हिन में वॾा मैसेज आहिनि वॾो जेको आहे राज़ हूंदो आहे सम्झण वारे लाइ हा ते इहो मेहरान टीवी जा कार्टून खपंदो हुजे अदा मेहरान बिल्कुलु थियणु खपंदो हुजे ईअं बिल्कुलु इहो मेहरान टीवी ते कार्टून में ॾाढो गुलण अथई कम खे छोकिरनि समेत खयो वेठो हुजे हा आवाज़ बि असांखे ॼातल सुञातल लॻे थो हिन में बसि पोइ हाणे इहो ॼाणे सुञाणे पर हाली त ॾाढो गुलण कम खे पटियो वेठो हुजे इहा भली ॻाल्हि आहे दादा पटे कम खे छा थो इहा भली ॻाल्हि आहे सोदा ईद ते वॻो वठी ॾींदो हुजां तव्हांजे भाॼीअ खे तव्हां इत्मिनान रखंदा हुजो हा पोइ इहो दिलि वारो कमु कयो अथई इहा तुंहिंजो माना असांखे थोरो थियो न न इहो थींदो न हुजे त सभिनी वरी खे इहा सलाह ॻाल्हि वरी गुलण खे चऊं वरी मुंहिंजे लाइ जेको हुजे मीडिया ते हलाईंदो हुजे हा पोइ न त ईअं थींदो हा ॾाढे न त पोइ ॾाढे गुलण खां फ़ैसिलो कराईंदा हुजूं फ़ैसिलो छा जो तूं वॻो वठी ॾे बसि जो फ़ैसिलो हा बसि वॻो वठी दे फ़ैसिलो छा जो थींदो ईद हुजे जे राति चयो हुजे छा जो फ़ैसिलो भाऊ ॻाल्हि कई हुजे चिटी फिटी वाह वाह ज़बरदस्त ॻाल्हि कई हुजे ईद जे राति भई गॾिजी वेंदा हुजो वठंदा हुजो था सही त चयो था फ़ैसिलो छा जो ईअं सही आहे ईअं सही आहे वॾी महिरबानी लख कुर्ब वॾी महिरबानी लख कुर्ब सभिनी खे सलाम ॾींदा हुजो चयो त ए हुजे वाह जो चयो हुजे फ़ैसिलो छा जो वॻो वठी दे ॻाल्हि ख़तम ॿियो छा हुजे पोइ तूं बि हरूभर वात हणंदी जॾहिं कोन ॻाल्हि वठी चए ॾींदो हुजे त मूंखे ख़बर हुजे न इहा जेका किरकिरानी ॻाल्हि हो माना सम्झ राति जो माण्हू हे सुम्हे खां बि ॾिसे न सुबुह जो उथे त थकी ॻाल्हि लॻी तुंहिंजी ॻाल्हि जूं ॻाल्हि अहिड़ो हुजनि तुंहिंजी ॻाल्हि नंढड़ो ॿार जेको हुजे अॻे कुटीअ त हेठि ज़मीन त सुम्हे खुरड़ियूं हणे न तुंहिंजा कम उहे न हुजनि हुजे असां वॾी ॻाल्हि करूं हा हा वॾियूं ॻाल्हियूं असांजे मन में हे पयूं हुजनि हा पर असां जेको हुजे न सेक लेखूं ई कोन दर्द हुजे तकलीफ़ हुजे कुझु बि हुजे हा ज़माने सां हलूं ईद जे राति पर तोखे कड़ी ख़बर हुजे ईद दुख छा थींदो हुजे हलो रे ॾुख थिया ॾुख थिए ॾुख जेके हुजनि उहे राधली वटि हुजनि ऐं असां वरी चवंदा आहियूं अचोड़ी सूरनि वारियूं करूं सूरनि पचार सो सूर जेके हुजनि उहे वंडण सां विरहाइण सां जेके हुजनि उहे घटि पा हुजनि ऐं राधली घटि बात हुजनि पर हिते वंड विरासत वारो को अहिड़ो हुजे ई न हा ॿिए जो ॾुख ॿुधी वरी हुन ते जेको हुजे पंहिंजे मूं वरी हुनखे चवंदी हिनजी त हाणे आदत हुजे हा हिनजी कहाणी हुजे सो हिन वक़्तु ॾुख दर्द ॿुधण वारो ई न हुजे हवा सो हर को माण्हू पंहिंजे मतिलब जो हुजे सो ईद ते जेको हुजे वॻो तूं पाईंदी हुजे मूंखे ट्रॉल वठिणो हुजे गेतलो वठिणो हुजे सो इहो ट्रॉल ऐं गेतलो बि ज़रूरु वठूं ऐं ईद ते मैडम वॻो वठंदी हुजे अबा सो इहो तव्हां बाक़ाइदे जेको हुजे ईद ते पाए करे हले दुनिया खे ॾेखारे त ईद ते वॻो वरितो हुजे ऐं जेको जेको बि जंहिंसां नाराज़ हुजे जेकॾहिं त पोइ उहो हिक ॿिए खे जेको हुजे ईद खां अॻु ई परचाए वठंदा हुजो
छो त ख़ुशियूं तॾहिं जेके हुजनि सुहिणियूं लॻंदियूं हुजनि जॾहिं अवां सभई हिकु हुजो ऐं मोहबतुनि सां हलंदा हुजो, तॾहिं जेको हुजे ईदूं थींदियूं हुजनि। ऐं ईद हमेशह माण्हूअ जी हुजे, पर जेकॾहिं मोहबत हुजे त तव्हां जेको बि हिक ॿिए खां नाराज़ हुजे त हिक ॿिए खां परचाए वठंदा हुजो, छो त ज़िंदगी मुख़्तसिर हुजे। ज़िंदगी जी का बि ख़बर न हुजे कि छा थींदो हुजे, अॼु छा हुजे सुभाणे छा हुजे। सो हिक ॿिए सां मोहबत सां हलंदा हुजो। इहे जहिड़ा झटा नफ़रतूं इहे सभु कढी छॾींदा हुजो, मोहबत जो ॾीओ ॿारींदा हुजो ऐं उन ॾीए जी लाट में हलंदा हुजो त कॾहिं अव्हां खे अंधेरो नज़र न ईंदो हुजे। शोभा हाणे वक़्तु प्रोग्राम जो पंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि। पर वेंदे वेंदे सुहिणो कलाम हुजे, अवां जे नज़र हुजे, कलाम खे अवां ॾिसंदा हुजो, असांखे ॾींदा हुजो इजाज़त। धणी वरी अवां सां गॾु निगहबान हुजो। हुजे, जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे।